ओम शांति। अरेरी मिले तारीख़ है 13/8/2024। मीठा मीठा बाप दर चवंता मीठे मीठे ॿार योग द्वारा तत्वन के पावन ठाहिण जी सेवा करो। श्री जेसिताईं तत्व पावन न ठहींदा तेसिताईं हिन सृष्टि ते देवताऊं पांव न रखी सघंदा। प्रश्न आहे, तव्हांजी नई राजधानी में कहिड़े बि प्रकार जी अशांति न थी सघंदी आहे, छो? उत्तर आहे, छोजी वो राजे ई तव्हांखे बाप द्वारा वरसे में मिली आहे। ॿियो आहे, वरदाता बाप तव्हां ॿारनि खे हाणे ई वरदान अर्थात वरसो ॾियनि था, जे कारण उते अशांति न थी सघंदी आहे। त असांखे राजे असांखे बाप द्वारा वरसे में मिली आहे ऐं वरदान जे कारण बि अशांति न थी सघंदी आहे। तव्हां बाप जा ठहींदा आहियो त सॼो वरसो वठी वठंदा आहियो। ओम शांति। ॿार त ॼाणंदा आहिनि जंहिंजा असां ॿार आहियूं उन्हनि खे सचो साहिब बि चइबो। इन करे अॼुकल्ह तव्हां ॿारनि खे साहिब ज़्यादा बि चईंदा आहिनि न। सच जे मथां हिकु पौड़ी आहे, सच खाइणु, सच पाइणु। भले इहे मनुष्य जी ठहियलु आहे, परंतु इहे बाप वेई सम्झाइनि था। सच खाइणु अर्थात बाबा जी यादि में खाइणु, सच पाइणु अर्थात बाबा जो ॾिनल उहो सभु कुझु पाइणु, अर्थात सभु कुझु बाबा जो सम्झूं त असां सभु बाबा जो ई खाऊं पीऊं था, पायूं था। ॿार ॼाणंदा आहिनि ऊच ते ऊच बाप ई आहे, जंहिंजी ॾाढी महिमा आहे, जेके रचयिता बि चईंदा आहिनि। पहिरियों ॿारनि जी रचना पहिरियों आहे ॿारनि जी रचना। बाप जा ॿार आहिनि, सभी आत्मायूं बाप सां गॾु रहंदियूं आहिनि। उन्हनि खे चइबो आहे बाप जो घर, स्वीट होम। इहे कोई होम न आहे, ॿारनि खे मालूम आहे उहो असांजो स्वीट होम, उहो असांजो स्वीट बाबा आहे। स्वीट होम आहे शांतीधाम। पोइ सतयुग बि स्वीट होम आहे, छो जी हुते हर घर में शांती रहंदी आहे। हिते घर में लौकिक माउ बाप वटि बि अशांती आहे त दुनिया में बि अशांती आहे। हुते त घर में शांती त सॼी दुनिया में बि शांती रहंदी आहे। सतयुग में घरनि में बि शांती रहंदी आहे त सॼी दुनिया में बि शांती रहंदी आहे। सतयुग खे नई नंढी दुनिया चईंदासीं। इहा पुराणी केतिरी वॾी दुनिया आहे न, उहा आहे नंढी नई दुनिया। इहा आहे पुराणी केॾी वॾी दुनिया आहे न। सतयुग में सुख शांती आहे, कोई हंगामे जी ॻाल्हि न हूंदी आहे, छो जी बेहद जे बाप सां शांती जो वरसो मिलियो आहे न। गुरु गोसाई आशीर्वाद कंदा आहिनि, पुत्रवान भव, आयुष्मान भव। इहा कोई नए आशीर्वाद न ॾींदा आहिनि। बाप सां त ऑटोमेटिकली वरसो मिलंदो आहे। हाणे बाप तव्हां ॿारनि खे स्मृति ॾियारई अथई न, जे पालौकिक बाप खे भक्ति मार्ग में सभी धर्म वारा यादि कंदा आहिनि जॾहिं दुख जी दुनिया हूंदी आहे। त हाणे बाप तव्हां ॿारनि खे स्मृति ॾियारई अथई। कहिड़े बाप असांखे स्मृति ॾियारई अथई? जे पालौकिक बाप खे भक्ति मार्ग में सभी धर्म वारा यादि कंदा आहिनि जॾहिं दुख जी दुनिया हूंदी आहे। इहा आहे ई पतित पुराणी दुनिया। नई दुनिया में सुख हूंदो आहे न, अशांति जो नाम निशान न हूंदो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे त पवित्र गुणवान ठहिणो आहे। हाणे असां ॿारनि खे पवित्र गुणवान ठहिणो आहे, न त ॾाढी सजायूं खाइणियूं पवंदियूं। बाप सां गॾु गॾु धर्मराज बि आहे न, हिसाब किताब चुकतो कराइण वारो धर्मराज हूंदो आहे न। ट्रिब्यूनल वेंदी, पापनि जी सजा त ज़रूरु मिलणी ई आहे। ट्रिब्यूनल वेंदी, जो सुठी रीति महिनत कंदा उहो थोरी सजायूं खाईंदा, है न। जो सुठी रीति महिनत कंदा उहो थोरी सजायूं खाईंदा। त इन करे असांखे अगरि सजा न खाइणी आहे त हाणे दैवी गुण धारण करण जी महिनत करो। बाबा खे यादि करे पापनि सां मुक्त थियण जी पूरी महिनत कंदा हलो।
बाबा चवनि था पापनि जी सजाई मिलंदी आहे जेकी करम भोग चइबो आहे न। इहे त रावण जो परायो राज्य आहे, हिन में अपार दुख ई दुख आहे, है ना। ये रावण जो परायो राज्य, हिन में अपार दुख आहे। राम राज्य में अपार सुख हूंदो। तव्हां सम्झाईंदा आहियो, तव्हां सम्झाईंदा त ॾाढा आहियो, पोइ कोई झटि सम्झी वेंदो आहे, कोई देरी सां सम्झंदो आहे। कम सम्झंदा आहिनि त सम्झो एतिरी भक्ति, हिन भक्ति देरी सां कई अथई। जे भक्ति शुरू सां कई हूंदी न, उहो ज्ञान खे जल्दी सम्झी वठंदा, छो जो उन्हनि खे अॻियां नंबर में वञिणो आहे न। त हिन करे असांखे कंहिंसां ईर्ष्या बि न करणी खपे। कॾहिं कॾहिं थींदो आहे न कि पुराणा खां नया अॻियां हली वेंदा आहिनि, असां न कई आहे त न कई आहे, असांखे ज्ञान जी एॾी गहराई न सम्झ में अचे थी त न सम्झ अचे थी, हिन में असां उन्हनि सां ईर्ष्या नफ़रत छो करूं, है न। जेके ज्ञान जी गहराई सम्झ में अची वई ऐं उहो तव्हांखां अॻियां निकिरे थो, त हर हिक जो पार्ट आहे न, इन में बि ॾिसो केॾो सोचे सम्झी करे हलणो खपे न। हिन में बि ॾिसो ब्रह्मा बाबा खां अॻियां सेवा में अलॻि अलॻि तरीक़ा ढूंढणु, इहे सभु करणु, ॿिया अॻियां विया न। भले ब्रह्मा बाबा में शिव बाबा ईंदा हुया, लेकिन जेको बि हेॾो सारो माण्हू अहिड़ा सेवा जा नया नया तरीक़ा, न त ब्रह्मा बाबा सोचियो मूंखां अॻियां कीअं निकिरंदा। पर हर हिकु आत्मा में अलॻि अलॻि गुण, अलॻि अलॻि विशेषतायूं हूंदियूं आहिनि, त हुन अनुसार हर हिकु पार्ट वॼाईंदो आहे। त असांखे कंहिंसां बि कॾहिं बि कोई ईर्ष्या या जेलसी न थियणी खपे, कीअं न सम्झणो खपे कि इहे त हाणे जो आयो आहे, इहो छा सेवा जो तरीक़ो ॿुधाईंदो, इहो छा पुरुषार्थ जो तरीक़ो ॿुधाईंदो। हर आत्मा जी बुद्धि अलॻि अलॻि चीज़नि खे ग्रहण कंदी आहे, सम्झंदी आहे, तॾहिं त दुनिया में वैराइटी कम थियनि था न। इन करे हर हिक जी ॻाल्हि ॿुधणी खपे निमित आत्माउनि खे, है न। त उन अनुसार उन्हनि खे पोइ जजमेंट बि, निर्णय बि ॾियणो खपे, हीअं न इहे छा ॿुधाईंदो। त बाबा चवनि था जे शुरू खां भक्ति कई आहे उहो ज्ञान खे जल्दी सम्झी वठंदा, छो जो उन्हनि खे अॻियां नंबर वञिणो आहे न। तव्हां ॼाणंदा असां आत्मा आहियूं, स्वीट होम खां हिते आया आहियूं, साइलेंस मूवी टॉकी। ॿार ध्यान में वेंदा आहिनि त ॿुधाईंदा आहिनि कि हुते मूवी हलंदी आहे, उनखे कोई ज्ञान मार्ग, उनजो कोई ज्ञान मार्ग सां ताल्लुक़ न आहे सूक्ष्म वतन जो। हुते त भई साक्षात्कार, ठीकु आहे, छा थियण वारो आहे उहो थोरो ॿुधाए वठंदा आहिनि। मुख्य ॻाल्हि आहे पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करणु, बसि ॿियो कोई ॻाल्हि न आहे। बाप निराकार, ॿार बि याने आत्मा बि हिन शरीर में निराकार आहे न, कोई ॻाल्हि ई न उठंदी आहे। आत्मा जो लव त हिकु परम पिता परमात्मा सां गॾु आहे न। शरीर त सभु पतित आहिनि, त पतित शरीर सां लव थी न सघे। आत्मा भल पावन ठही वेंदी, परंतु शरीर त पतित आहे न। पतित दुनिया में पतित शरीर ई हूंदो न। पतित दुनिया में शरीर पावन ठहींदो ई न आहे। पतित दुनिया में शरीर पावन ठहींदो ई न आहे। आत्मा खे त पावन हिते ई ठहिणो आहे, तॾहिं हिन पुराणे शरीरनि जो विनाश थी वेंदो। आत्मा त अविनाशी आहे। आत्मा जो कमु आहे बेहद जे बाप खे यादि करे पावन ठहिणु। आत्मा पवित्र आहे त शरीर बि पवित्र खपे। पोइ जॾहिं असांजी आत्मा कंप्लीट पावन थी वेंदी त हिन पुराणे शरीर, पुराणी दुनिया में न रही सघंदी। पोइ उहा हली वेंदी आहे बाबा वटि परम धाम में। पोइ उहा जॾहिं सत्युगी दुनिया हूंदी, पोइ हेठि ईंदी ऐं पोइ पंहिंजो पाठ वॼाईंदी। त बाबा चवनि था इहा मिलंदो, उहा पावन शरीर असांखे स्वर्ग में ई मिलंदो आहे। पावन शरीर असांखे स्वर्ग में ई मिलंदो आहे, नई दुनिया में। आत्मा बल पावन थी वञे, आत्मा खे हिकु परम पिता परमात्मा सां गॾु योग लॻाइणो आहे।
बसि हिन पतित शरीर खे त टच बि न करिणो खपे। हिन पतित शरीर खे त टच बि न करिणो खपे। इहे आत्माउनि जो बाप ॻाल्हियूं कंदा आहिनि न आत्माउनि सां। मतिलबु कंहिंखे हूंदो आहे न भई हावी कमु आहे त शरीर खे पंहिंजे खे टच करिणो ई पवंदो न, त लेकिन ॿियनि खे बि जीअं कंहिंखे हूंदो आहे ईअं ॿारनि खे या कंहिंखे बि, त उहो सभु असांखे टच बि न करिणो खपे। इहे आत्माउनि जो बाप ॻाल्हाइनि था, सम्झण जी ॻाल्हि आहे न। सतयुग खां वठी करे कलयुग ताईं शरीरनि सां गॾु लटकिया आहियो, शरीरनि सां गॾु लटकिया आहियूं असां। भले हुते आत्मा ऐं शरीर ॿई पवित्र आहिनि, हुते विकार में वेंदा न आहिनि न, जंहिंसां शरीर या आत्मा पतित थिए। हुते विकार में वेंदा न आहिनि जंहिंसां शरीर या आत्मा पतित थी वञे। बाबा चवनि था सतयुग खां वठी करे कलयुग ताईं शरीर सां गॾु ई आत्मा लटकी पए न, हुते भले हुते आत्मा और शरीर ॿई पवित्र हूंदा, हुते विकार में न वेंदा आहिनि जंहिंसां शरीर या आत्मा विकारी थिए। वल्लभचारी बि हूंदा आहिनि, टच करणु न ॾींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो उन्हनि जी आत्मा कोई निर्विकारी पवित्र न हूंदी आहे। उहो हिकु वल्लभचारी पंथ आहे जो पंहिंजे खे ऊच कुल वारा सम्झंदा आहिनि, शरीर खे बि टच करणु न ॾींदा आहिनि। इहे न सम्झंदा आहिनि कि असां विकारी अपवित्र आहियूं। शरीर त भ्रष्टाचार सां पैदा थियो आहे। इहे न सम्झंदा आहिनि कि असां विकारी अपवित्र आहियूं। इहे न सम्झंदा आहिनि कि असां विकारी अपवित्र आहियूं। शरीर त भ्रष्टाचार सां पैदा थियो आहे न। इहे ॻाल्हियूं बाप अची करे असां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। आत्मा पावन ठही वेंदी आहे त पोइ शरीर बि बदिली करिणो पवंदो आहे न। पावन शरीर तॾहिं ठहे जॾहिं 5 तत्व बि पावन थी वञनि। सतयुग में इहे तत्व बि पवित्र हुया, जेसिताईं जॾहिं शरीर बि पवित्र ठहे तॾहिं शरीर पवित्र ठहींदो न। जॾहिं तत्व पावन हूंदा तॾहिं शरीर बि पवित्र ठहे। देवताऊं पतित शरीर में पतित धरनी ते पैर रखी न सकता है। देवी देवता पतित शरीर में पतित धरनी ते पैर न रखी सघंदा आहिनि। उन्हनि जी आत्मा ऐं शरीर ॿई पवित्र पावन हूंदा, हिन करे उहे सतयुग में ई पैर धरंदा आहिनि। इहा आहे ई पतित दुनिया। आत्मा पारलौकिक बाप परमात्मा खे यादि कंदी आहे। हिकु आहे शारीरिक बाप, ॿियो आहे अशरीरी बाप। अशरीरी बाप खे यादि कंदा आहियूं छो जो उन्हनि सां अहिड़ो सुख जो वरसो ज़रूरु मिलंदो आहे। त यादि करणु बग़ैर रही न सघंदा आहियूं। भले हिन समय तमो प्रधान ठहिया आहिनि त बि उन बाप खे यादि ज़रूरु कंदा आहिनि। बाबा चवनि था ॾिसो हिकु शारीरिक ऐं अशरीरी बाप आहे न। अशरीरी बाप खे यादि कंदा आहिनि छो जो हुननि सां असांखे सुख जो वरसो मिलंदो आहे। त यादि करणु बग़ैर रही न सघंदा आहिनि बाबा खे, छो जो सुख जो वरसो मिलंदो आहे न। भले हिन समय तमो प्रधान ठहिया आहिनि त बि हुन बाप खे यादि ज़रूरु कंदा आहिनि, है न। पतो आहे असां तमो प्रधान थी विया आहियूं, बाबा भॻवान जी इहा मर्ज़ी न आहे त बि यादि कंदा रहंदा आहिनि ऐं तमो प्रधान थींदा रहंदा आहिनि, क्षमा बि मांगंदा रहंदा आहिनि। परंतु उहो पोइ उल्टी शिक्षा मिलंदी आहे। परंतु इहा पोइ उल्टी शिक्षा मिलंदी आहे कि ईश्वर सर्वव्यापी आहे। ॾिसो कलयुग खे घोर कलयुग कीअं ठातो, हिन ईश्वर सर्वव्यापी जे कारण ई ईअं थियो आहे। माण्हू त सम्झंदा आहिनि सभु जॻह भॻवानु आहे, जो आहे सो खाए खाओ, जो आहे सो कंदा हलो, है न। हीअं चईंदा रहंदा आहिनि। जाते आहे जो आहे असां में बि भॻवानु, तव्हां में बि भॻवानु, एॾो अहंकार अची वेंदो। काथे भॻवानु निरअहंकारी, काथे ख़ुदि खे में भॻवानु
ख़ुदि खे भॻवानु सम्झी करे एॾो अहंकार में हलंदा आहिनि इहे माण्हू। उहो बि कंहिंजे कारण ईअं थियो आहे, सिर्फ़ु ये ईश्वर सर्वव्यापी आहे। अलाए कंहिं लिखियो, अलाए कंहिंखे जॾहिं हर हिकु जॻह के मन सां यादि कयो त उते भॻवान जी मदद मिली, त सम्झी आहे हिते बि भॻवानु आहे, हिते बि भॻवानु आहे, हिते बि भॻवानु आहे। लेकिन उहो हुते भॻवानु थोरी आहे, हुते त तव्हां मन सां यादि कयो न। त अलाए कंहिं लिखियो हूंदो, अलाए कंहिं पढ़ियो हूंदो, त सम्झण वारे सम्झो हूंदे कि ईश्वर त सर्वव्यापी आहे, त मूं में बि ईश्वर आहे। त ख़ुदि खे भॻवानु सम्झी करे पुॼवाइनि था हाणे। त बाबा चवनि था इहे पोइ उल्टी शिक्षा मिलंदी आहे कि ईश्वर सर्वव्यापी आहे। पोइ हिन ॻाल्हि में बि मुंझी पईंदा आहिनि कि मनुष्य ई ठाहींदो आहे। हिन ॻाल्हि में बि मुंझी पईंदा आहिनि। इहे सभु भूलियूं बाप अची करे सम्झाईंदा आहिनि। बाप हिकु ई मनमना भव जो मंत्र ॾींदा आहिनि। न त छोजी मनुष्य खे बि इहा मुंझ थी वेंदी आहे न, भई ईश्वर सर्वव्यापी आहे त सोचंदा आहिनि योनियुनि में बि भॻवानु आहे, त असां योनियूं में बि वेंदा आहियूं। त इहे सभु बाबा अची करे असांखे ॿुधाइनि था कि छा असां भूलियूं कयूं आहिनि। उन्हनि खे करेक्ट करण सां असां वापसि अभूर ठहिणो आहे, वापसि पावन ठहिणो आहे। बाप हिकु ई मनमना भव जो मंत्र ॾींदा आहिनि। उन जो बि अर्थ खपे न। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। बसि इहे ई धुन लॻी रहे, जंहिंसां तव्हां पावन ठही सघंदा। देवताऊं पवित्र आहिनि, हाणे बाप अची करे पोइ वरी खां अहिड़ो पवित्र ठाहींदा आहिनि असांखे। देवताऊं पवित्र आहिनि, बाबा असांखे वरी अहिड़ो ठाहीनि था। साम्हूं एम एन ऑब्जेक्ट रखी ॾियो जो बुत अर्थात मूर्ति ठाहिण वारो हूंदो आहे। मनुष्य जी सूरत ॾिसी झटि हुन जो बुत ठाहे ॾींदो आहे, जीअं कि उहो जीतो जागतो सामने वेठो हुजे। जेको मूर्ति ठाहिण वारो केॾो हुन सां ठाहींदो आहे न इहे सभु। उहो त जड़ भूत ठाहींदा आहिनि। हिते त बाप तव्हांखे चईंदा आहिनि तव्हांखे अहिड़ो चैतन्य लक्ष्मी नारायण थो ठाहियां। उहो किथे ॾिसी करे, के माण्हू खे ॾिसी करे भूत अर्थात हुनजी मूर्ति ठाहींदा आहिनि, भूत। हिते त बाबा असां आत्माउनि खे चैतन्य में दैवी गुण धारण हाणे कराइनि था। पोइ असांखे ओड़ो शरीर बि सतयुग में मिलंदो। कीअं ठाहींदा आहिनि मनुष्य खां देवता? तव्हां हिन पढ़ाई ऐं प्योरिटी सां ठाहींदा आहियो। असां हिन पढ़ाई ऐं प्योरिटी सां ठाहींदा आहियूं। बाबा चवनि था हिकु इहे स्कूल आहे ई मनुष्य खां देवता ठहिण जो। त हिन पढ़ाई पढ़ण सां ऐं पवित्र रहण सां असां मनुष्य खां देवता ठहूं था। कंहिंखे बि चओ भॻवानु देवता ठाहिण आयो आहे त हिकु त पवित्र रहो, पढ़ाई पढ़ो, दैवी गुण कीअं धारण करणा आहिनि। इहे स्कूल आहे ई मनुष्य खां देवता ठहिण जो। उहो त उहो जो बुत आदि ठाहींदा आहिनि उन्हनि खे आर्ट चइबो आहे। हू बहू उहो ई शिकिल आदि ठाहींदा आहिनि। हिन में हू बहू जी ॻाल्हि न आहे। इहे त जड़ चित्र आहिनि। हुते त तव्हां नेचुरल चैतन्य में लक्ष्मी नारायण ठहींदा। हुते त असां चैतन्य नेचुरल में लक्ष्मी नारायण ठहींदासीं न। 5 तत्वनि जो चैतन्य शरीर असांजो हूंदो। त 5 इहे सभु इमेजिन करो कीअं असां हाणे असांजी आत्मा में दैवी गुण धारण थियनि था। कीअं असां परम धाम में वेंदासीं, कीअं पोइ हेठि ईंदासीं, पोइ असांखे नयो सतो प्रधान शरीर मिलंदो। सतो प्रधान शरीर में आत्मा विराजमान आहे। श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो शरीर मिलंदो। त बाबा चवनि था ॾिसो हिते हू बहू जी ॻाल्हि न आहे। हिते त असां नेचुरल चैतन्य में हीअं ठहींदासीं न। 5 तत्वनि जो चैतन्य शरीर हूंदो। इहे त जड़ चित्र मनुष्यनि जो ठाहींदा आहिनि। हू बहू त थी न सघे, छो जी देवताउनि जो फ़ोटो त निकिरी न सघे। हिते जो ठाहींदा आहिनि उन खां बि सुंदर हूंदा।
ध्यान में बि साक्षात्कार कंदा आहिनि परंतु फ़ोटो निकिरी न सघे। चईंदा आहिनि असां अहिड़ो दीदार कयो, चित्र त न ख़ुदि न कोई ॿियो ठाहे सघंदा आहिनि। चित्र त न ख़ुदि न कोई ठाहे सघंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि ख़ुदि अहिड़ो तॾहिं ठहे जॾहिं बाप सां नॉलेज वठी करे पूरी कंदो, पूरी धारणा कंदो, तॾहिं ख़ुदि अहिड़ो लक्ष्मी नारायण ठहे। तॾहिं हूबहू कल्प पहिरियों मिसल ठहींदा। ये कहिड़ो कुदरती वंडरफुल ड्रामो आहे न। बाबा चवनि था इहे ॾिसो केॾो कुदरती वंडरफुल ड्रामो आहे न। बाप बि इहे कुदरती ॻाल्हियूं असां आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि। ॾिसो अगरि सभु कुझु भुली करे बाबा जो असांखे ॿुधाइनि था, हुते हुते असांजी बुद्धि हली वञे त केॾो सुठो लॻंदो आहे न। त बाबा चईंदा आहिनि मनुष्यनि खे त इहे ॻाल्हियूं ख़्याल में बि न रहंदियूं आहिनि। उन्हनि जे अॻियां वञी करे मथो टेकंदा आहिनि, सम्झंदा आहिनि इहे राज्य करे करे विया हुया, परंतु कॾहिं इहो पतो न आहे। पोइ कॾहिं ईंदा व छा कंदा कुझु पतो न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो सूर्यवंशी चंद्रवंशी थी करे विया हुया, उहो हूबहू वरी खां ठहींदा ज़रूरु। कीअं? हिन नॉलेज वारा ठहींदा, हिन नॉलेज वारा ठहींदा। बाबा चवनि था ठहनि था न हाणे त वंडरफुल वंडर आहे न। त हाणे बाप सम्झाईंदा आहिनि अहिड़ो पुरुषार्थ करण सां तव्हां देवता ठही वेंदव। कहिड़ो? पवित्र रहणु ऐं बाप जी पढ़ाई पढ़णु। एक्टिविटी उहो ई हल्दी जो सत्य त्रेता में हली। केतिरो वंडरफुल ज्ञान आहे। इहा बुद्धि में ठहरे बि तॾहिं जॾहिं दिलि जी सफ़ाई हुजे। जो बाबा जी ॻाल्हियूं असांजी बुद्धि में कॾहिं ठहरंदियूं जॾहिं दिलि जी सफ़ाई हुजे, मन बुद्धि हिकदमि स्वच्छ हुजे। सभिनि जी बुद्धि में इहे ॻाल्हियूं ठहरी न सघनि। ऐं जेको हिन जंहिं सत्युग जा ॾींहं ॾिठा हूंदा उन्हनि जी बुद्धि में इहे ॻाल्हियूं ठहरी सघंदियूं। त बाबा असांखे चवनि था की ठहरंदियूं उन्हनि जी बुद्धि में जो कल्प पहिरियों ठहिया हूंदा। महिनत खपे, महिनत बग़ैर कोई फल थोरी मिली सघंदो आहे। महिनत बग़ैर कोई फल थोरी मिली सघंदो आहे। बाप त पुरुषार्थ कराईंदा रहंदा, भल ड्रामा अनुसार ई थींदो आहे, परंतु पुरुषार्थ त करिणो हूंदो आहे न। ईअं थोरी वेही वञिणो आहे ड्रामा में जो हूंदो त असां पुरुषार्थ जो असांजो पुरुषार्थ हलंदो। इहे अहिड़ा बि जंगली ख़्यालात वारा ॾाढा हूंदा आहिनि। असांजी तक़दीर में हूंदो त पुरुषार्थ कंदासीं। ॾिसो कहिड़ी वंडरफुल ॻाल्हि आहे न की बाबा कीअं असांखे ॿुधाइनि था। ऐं बाबा छा था चवनि अहिड़ा जंगली ख़्यालात वारा बि ॾाढा हूंदा आहिनि जो चईंदा आहिनि असांजी तक़दीर में हूंदो त पुरुषार्थ कंदासीं न। त अहिड़ा ॿार पोइ अगरि उन्हनि खे पुरुषार्थ न करिणो आहे त फालतू में सेंटर ते अची करे बाबा जी यज्ञ में डिस्टर्ब कंदा आहिनि, विघ्न विझंदा आहिनि। उहा बि ज़रूरी आहे छो जो हिते राजधानी ठहे थी। त असां ईअं बि न सोचे सघंदा आहियूं की अच्छा हिननि खे पुरुषार्थ न करिणो आहे, न पढ़णो आहे त न अचनि न। कॾहिं कॾहिं ईंदो आहे न माण्हू डिस्टर्ब थी वेंदो आहे। हुन समय सोचो राजधानी स्थापना थिए थी न। हर आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। असांखे लक्ष्मी नारायण कीअं पंहिंजी पूरी राजधानी खे ॾाढो प्यार सां रखंदा आहिनि। ईअं हाणे खां ई असांखे सभिनि खे ॾाढो प्यार सां रखिणो आहे। कंहिंजे प्रति बि कोई मन में अहिड़ी वेड़ी ॻाल्हि न अचणी खपे। सर्व जो भलो थिए है न। त बाबा चवनि था अरे पुरुषार्थ त तव्हांखे करिणो आहे। पुरुषार्थ ऐं प्रालब्ध हूंदी आहे। मनुष्य पुछंदा आहिनि पुरुषार्थ वॾो या प्रालब्ध वॾी। हाणे वॾी त प्रालब्ध थींदी परंतु पुरुषार्थ जो वॾो पुरुषार्थ खे वॾो रखिबो आहे जंहिंसां प्रालब्ध ठहींदी आहे। पुरुषार्थ खे वॾो रखिबो आहे जंहिंसां प्रालब्ध ठहींदी आहे। त बाबा असांखां पुछनि था, बाबा चवनि था
कि पुरुषारथ ऐं प्रालब्ध हूंदी आहे न। मनुष्य पुछंदा आहिनि पुरुषारथ वॾो या प्रालब्ध वॾी। हाणे वॾी त प्रालब्ध हूंदी न, परंतु पुरुषारथ खे वॾो रखिबो आहे जंहिंसां प्रालब्ध ठहींदी आहे। हर हिकु मनुष्य मात्र खे पुरुषारथ सां ई सभु कुझु मिलंदो आहे न। कोई ईअं अहिड़ा बि पथर बुद्धि हूंदा आहिनि जो उल्टो उठाए वठंदा आहिनि। त सम्झिबो आहे हिननि जी तक़दीर में न आहे, पुट टुटी पईंदा आहिनि। हिते ॿारनि खे केतिरो पुरुषारथ कराईंदा आहिनि न बाबा हिते ॿारनि खे केतिरो पुरुषारथ कराईंदा आहिनि। राति ॾींहुं सम्झाईंदा रहंदा आहिनि पंहिंजा कैरेक्टर्स ज़रूरु सुधारणो आहे। त असांखे पुरुषारथ करे पंहिंजा कैरेक्टर्स ज़रूरु सुधारणा आहिनि। कोई छा बि करे थो, छो बि करे थो, असांखे सर्व जे प्रति शुभकामना रखंदे हुए हलंदा रहो। नंबर 1 कैरेक्टर आहे ई पावन ठहिणु। देवताऊं त आहिनि ई पावन। जॾहिं किरी पईंदा आहिनि, कैरेक्टर्स बिगड़ी वेंदा आहिनि त हिकदमि पत थी वेंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असांजो त इहो A1 कैरेक्टर हुयो। पोइ हिकदमि ई असां किरी पियासीं। सॼो मदार पवित्रता ते आहे न। हिन में कोई डिफ़िकल्टी न हूंदी आहे। मनुष्यनि जी अखि ॾाढो धोखो ॾींदी आहे। छो जी रावण जो राज्य आहे न, हुते त अखियूं धोखो ॾींदियूं ई न आहिनि। ज्ञान जो टियों नेत्र मिली वेंदो आहे। इन करे रिलीजन इज़ माइट चइबो आहे। धर्म में शक्ति हूंदी आहे। सर्वशक्तिवान बाप ई अची करे इहे देवी देवता धर्म स्थापना कंदा आहिनि। त बाबा चवनि था हुते अखियूं धोखो न ॾींदियूं आहिनि। ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे। ऐं हुते आहे कि रिलीजन इज़ माइट, मतिलबु धर्म में एतिरी शक्ति हूंदी आहे कि कंहिंजी अखि ग़लति तरीक़े सां वेंदी न आहे। सर्वशक्तिवान बाप ई अची करे इहे देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि न। हाणे बाबा गुप्त वेश में केॾी त स्थापना थी वई आहे। भल कंदा आहिनि त कंदियूं त सभी आत्मायूं आहिनि, परंतु मनुष्य जे रूप में कंदियूं आहिनि। बाबा अची करे पंहिंजे धर्म जी ॿारनि जे लाइ स्थापना करनि था न देवी देवता। बाबा चईंदा आहिनि कंदा त सभी आत्मायूं आहिनि, परंतु मनुष्य रूप में कंदा आहिनि न। बाबा त अशरीरी ब्रह्मा जे तन में अची करे कंदा आहिनि। बाप त ज्ञान जो सागर देवताउनि सां हिननि जी महिमा बिल्कुलु अलॻि आहे। ॾिसो जीअं देवी देवता ठातो हुन जी महिमा अलॻि आहे। ऐं असां जॾहिं देव आत्मा ठही वेंदासीं त असांजी महिमा अलॻि आहे। ॾियण वारो उहो ई आहे त हुनजी महिमा अलॻि, असांजी महिमा अलॻि। त बाबा चवनि था कि अहिड़े बाप खे छो न असां यादि करूं। अहिड़े बाप खे त ज़रूरु यादि करिणो खपे न। बाबा चईंदा आहिनि अहिड़े बाप खे छो न यादि करो। उन्हनि खे ई नॉलेजफुल बीज रूप चइबो आहे। बाबा खे ई नॉलेजफुल बीज रूप चइबो आहे। उन्हनि खे सतचित आनंद स्वरूप छो चईंदा आहियूं। शिव बाप खे सतचित आनंद स्वरूप छो चईंदा आहियूं। झाड़ जो बीज आहे उन्हनि खे बि झाड़ जो मालूम त आहे न, परंतु उहा जड़ बीज आहे। झाड़ जो बीज आहे उन्हनि खे बि झाड़ जो मालूम त हूंदो आहे न, भई हिन बीज मां इहे झाड़ निकिरंदो, परंतु उहा जड़ बीज आहे। उन में आत्मा जीअं जड़ आहे। मनुष्य में त चैतन्य आत्मा आहे। पेड़ पौधनि जे बीज में आत्मा जड़ जीअं जड़ आहे। मनुष्य में चैतन्य आत्मा आहे। चैतन्य आत्मा खे ज्ञान सागर बि चइबो आहे। झाड़ नंढो खां वॾो हूंदो आहे,
वॾो थींदा आहिनि त ज़रूरु आत्मा आहे परंतु ॻाल्हाए न सघंदा आहिनि। झाड़ नंढे सां वॾा थींदा आहिनि झाड़ त ज़रूरु आत्मा आहे परंतु ॻाल्हाए न सघंदी आहे। पेड़ पौधनि में बाबा चवनि था हुन बीज में आहे न जड़ आत्मा हूंदी आहे, उन्हनि में आत्मा जीअं जड़ आहे सही तॾहिं त पेड़ वॾो थिए थो न, आहे सही आत्मा हुन में बि, लेकिन जीअं जड़ आहे। मनुष्य में आहे चैतन्य, चैतन्य आत्मा खे ज्ञान सागर बि चइबो आहे। झाड़ नंढे खां वॾो थींदो आहे त ज़रूरु आत्मा त आहे न हुन में, लेकिन उहा ॻाल्हाए न सघंदी आहे, लेकिन उहा ॻाल्हाए न सघंदी आहे। परम पिता परमात्मा जी महिमा केतिरी आहे, ज्ञान जो सागर, सुख जो सागर। इहा महिमा आत्मा जी न आहे, परमात्मा माना परमात्मा जी ॻाल्हि आहे। पोइ हुननि खे ईश्वर आदि चईंदा आहिनि। असुलु नाम परम पिता परमात्मा, परम अर्थात सुप्रीम। महिमा बि ॾाढी भारी कंदा आहिनि। हाणे दिन प्रतिदिन महिमा बि कम थींदी वेंदी आहे, छो जी पहिरियों बुद्धि सतो रजो तमो ठहींदी आहे। इहे सभु ॻाल्हियूं बाप अची करे सम्झाईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि हाणे दिन प्रतिदिन महिमा घटि थींदी वेंदी आहे। महिमा ॾाढी भारी आहे बाबा जी, लेकिन बाबा जी महिमा दिन प्रतिदिन घटि छो थींदी आहे, छो जी पहिरियों असांजी बुद्धि सतो हुई त असां हिकु बाप खे यादि कंदासीं, महिमा बि ॾाढी कंदा हुआसीं। पोइ रजो तमो थी वई त बाप जी महिमा घटि थी वई, बाप खे यादि घटि थी वियो, अलॻि अलॻि रूपनि खे ॾाढो यादि कंदा आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं बाप अची करे सम्झाईंदा आहिनि। मां हर 5000 वर्ष पहिरियों अची करे पुराणी दुनिया खे नई दुनिया ठाहींदो आहे। बाबा हर 5000 साल में हिकु बार अची करे पुराणी दुनिया खे नई दुनिया ठाहींदा आहिनि। गायन बि आहे न, सतगुरु आदि आहे बि सत, होसी बि सत, आदि बि सत्य आहे, होसी थियणो बि मतिलबु उन्हनि खे सच्ची दुनिया ठाहिणी आहे। सत्युग आदि बि सत, होसी बि सत। कोई पौड़ी सुठी ठातल आहे न, त गुरु नानक जी जेकी पौड़ी आहे उहा ॾाढी, उन में ॾाढो अर्थ आहे कि उहा ई हर 5000 साल में हिकु बार अची करे पुराणी दुनिया खे नई दुनिया ठाहींदा आहिनि। छो जी उहा पौड़ी सुठी ठातल आहे, इहा पौड़ी, छो जी उहा त पोइ बि एतिरा पतित न हुया न, भई शुरू में जॾहिं धर्म स्थापन थियो सिखनि जो त एतिरा पतित न हुया, पुठियां अचण वारा एतिरा पतित न हूंदा आहिनि, जेका हाणे आत्मायूं आयूं आहिनि। गुरु नानक देव खे बि त ज़्यादा समय न थियो आहे न, त बाबा चवनि था जंहिंजा हाणे पुठियां अचण वारा एतिरा पतित न ठहींदा आहिनि। भारतवासी ही ॾाढो सतो प्रधान हुया, उहे ई ॾाढे जन्मनि जे अंत में तमो प्रधान बि ठहिया आहिनि। न ॾाढो सुख, हाणे सिख धर्म वारा त हाणे ई आहिनि त एॾा पतित न ठहींदा आहिनि, है न, त उन्हनि जी बुद्धि त बि सुठी हूंदी आहे। बाबा चवनि था न ॾाढो सुख ॾिसंदा आहिनि न ॾाढो दुख। सभिनि खां जास्ती तमो प्रधान कंहिंजी बुद्धि ठहींदी आहे, जो पहिरियों देवी देवता धर्म जा हुया उहे ई सभु धर्मनि सां जास्ती किरिया आहिनि। भल भारत जी महिमा ॻाईंदा आहिनि, छो जी ॾाढो पुराणो आहे, वीचार कबो आहे त हिन समय भारत ॾाढो किरियल आहे। उत्थान पतन जी भारत में ई ग्लानी थींदी रहंदी आहे। बाबा चवनि था कि उत्थान ऐं पतन भारत जो ई आहे, अर्थात देवी देवताउनि जो ई आहे। इहा बुद्धि सां कमु वठिणो खपे असांखे।
असां सुख बि ॾाढो ॾिठो जॾहिं सतो प्रधान हुयासीं, पोइ दुख बि ॾाढो ॾिठो आहे छो जी तमो प्रधान ठहिया आहियूं। मुख्य आहिनि ई 4 धर्म, डीटिज़म, इस्लामिज़म, बौद्धिज़म ऐं क्रिश्चियनिज़म। त डीटिज़म जेका देवी देवताउनि खे जी दुनिया वारा जो हाणे देव आत्मायूं ठहिया आहिनि, जो हाणे ख़ुदि खे हिंदू धर्म वारा चईंदा आहिनि, त मुख्य आहिनि इहे 4 धर्म। बाक़ी हिननि सां वृद्धि थींदी रहंदी आहे। इन्हनि खां पोइ कहिड़ी वृद्धि थी आहे इन भारतवासियुनि जो त पतो ई न पवंदो आहे कि असां के धर्म जा आहियूं। धर्म जो मालूम न हुजण जे कारण धर्म ई छॾे ॾींदा आहिनि। इन भारतवासियुनि खे त पतो ई न पवंदो आहे कि असां कंहिं धर्म जा आहियूं। धर्म जो न मालूम हुजण जे कारण धर्म ई छॾे ॾींदा आहिनि। वास्तव में सभिनि खां पुराणो धर्म आहे बाबा चवनि था, वास्तव में इहे सभिनि खां मुख्य धर्म इहो ई आहे। धर्म जो न मालूम हुजण जे कारण धर्म छॾे ॾींदा आहिनि। वास्तव में सभिनि खां मुख्य धर्म इहो ई आहे, परंतु धर्म खे भुलिजी विया आहिनि। जो सम्झ सियाणो आहिनि उहे सम्झंदा आहिनि कि इन्हनि खे पंहिंजे धर्म में ईमान विश्वास न आहे। त ॾिसो असां पंहिंजे धर्म खे ई भुलिजी विया आहियूं। पढ़ूं उहे ई ॻाल्हियूं था, पूजा उन्हनि ई देवी देवताउनि जी करूं था, लेकिन ख़ुदि खे हिंदू था चवनि। जो सम्झ सियाणो हूंदो उहो सम्झंदा आहिनि कि पंहिंजे धर्म में ईमान अर्थात विश्वास न आहे। न त भारत छा हुयो, हाणे छा थी वियो आहे। बाप वेही सम्झाईंदा आहिनि भारत छा हुयो, सॼी हिस्ट्री वेही सम्झाईंदा आहिनि। तव्हां देवता हुयो न, अधु कल्प राज्य कयो, पोइ अधु कल्प खां पोइ रावण राज्य में तव्हां धर्म भ्रष्ट कर्म भ्रष्ट थी आहियो। तव्हां देवता हुयो, अधु कल्प तव्हां राज्य कयो, पोइ अधु कल्प पोइ रावण राज्य में तव्हां धर्म भ्रष्ट ऐं कर्म भ्रष्ट थी आहियो। त हाणे वरी तव्हां दैवी संप्रदाय ठहो था। हाणे वरी असां दैवी संप्रदाय ठहूं था। भगवान वच्चे बाबा कल्प कल्प तव्हां ॿारनि खे सम्झाए करे ईश्वरीय संप्रदाय ठाहींदा आहिनि। भगवान वच्चे बाबा कल्प कल्प सां ॿारनि खे सम्झाए करे वापसि ईश्वरीय संप्रदाय जो ठाहींदा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सारा पंहिंजी दिलि जी सफ़ाई सां बाप जे वंडरफुल ज्ञान खे जीवन में धारण करिणो आहे। पंहिंजे दिलि जी सफ़ाई सां बाप जे वंडरफुल ज्ञान खे जीवन में धारण करिणो आहे। पुरुषार्थ सां ऊच प्रालब्ध ठाहिणी आहे। असांखे पुरुषार्थ करे ऊच प्रालब्ध ठाहिणी आहे। ड्रामा चई करे ठहिरी न वञिणो आहे। पंहिंजी दिलि जी सफ़ाई सां वंडरफुल ज्ञान खे जीवन में धारण करो। पुरुषार्थ सां ऊच प्रालब्ध ठाहिणी आहे ऐं ड्रामा चई करे ठहिरी न वञो। भाव चवनि था ड्रामा चई करे ठहिरी न वञो। ॿियो आहे रावण राज्य में क्रिमिनल अखियुनि जे धोखे सां बचण लाइ ज्ञान जे 3 नेत्र सां ॾिसण जो अभ्यास करो। रावण राज्य में क्रिमिनल अखियुनि जे धोखनि सां बचण लाइ ज्ञान जे 3 नेत्र सां ॾिसण जो अभ्यास करो। पवित्रता जो नंबर 1 कैरेक्टर आहे, उनखे ई धारण करिणो आहे।
पवित्रता जो नंबर 1 कैरेक्टर आहे उनखे ई धारण करिणो आहे। वरदान आहे ब्राह्मण जन्म जी जन्म पत्री खे ॼाणे सदा ख़ुशी में रहण वारा श्रेष्ठ भाग्यवान आत्मा ठहो। ब्राह्मण जनम नयो जीवन आहे। ब्राह्मण आदि में देवी देवता आहिनि ऐं पोइ बीके आहिनि। ब्राह्मण आदि में असां देवी देवता हूंदासीं, अंतिम जन्म में असां बीके आहियूं। ब्राह्मणनि जी जनम पत्री में 3 काल स्टेटस सुठा आहिनि। जो थियो उहो बि सुठो थियो, जो थिए थो उहो बि सुठो आहे ऐं जो थियण वारो आहे ऐं सुठो ॿियो जो थियण वारो आहे उहो त ॾाढो ई सुठो आहे। जो थी वियो उहो बि सुठो, जो थिए थो उहो बि सुठो ऐं जो थियण वारो आहे उहो त ॾाढो ई सुठो आहे। ब्राह्मण जीवन जी जनम पत्री सदा सुठी आहे। गारंटी आहे न त सदा हिन ख़ुशी में रहो कि स्वयं भाग्य विधाता बाप भाग्य जी श्रेष्ठ रेखा खींची छॾी अथई। स्वयं भाग्य विधाता बाप भाग्य जी श्रेष्ठ रेखा खींची छॾी अथई, पंहिंजो ठाहे छॾियो अथई। स्लोगन आहे हिकु स्थिति जो अनुभव करिणो आहे त हिकु बाप सां सर्व संबंध जो रस वठो। अगरि असांखे जीवन में हिकु स्थिति जो अनुभव करिणो आहे त हिकु बाप सां ई सर्व संबंधनि जो रस वठो। बाबा असांजो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे, साजन बि आहे, है न। शिव साजन असां उन्हनि जी शक्तियूं आहियूं। बाबा जन जो दोस्त बि आहे, बाबा असांजो डॉक्टर बि आहे। त बाबा असांखे सभु संबंधनि सां बाप खे पंहिंजो ठाहे छॾियो त असांजी स्थिति सदा हिकु रस रहंदी ऐं उन संबंधनि जे रस जो अनुभव बि करिणो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।